अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी हसन अब्बासी आहे जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि थरपार कर तालके छाछरे मां रायचंद खां मिली। कहाणी आहे इंसाफ़ कंहिंजो। हिकिड़ो बादशाह जंहिंजो वज़ीर ॾाढो होशियारु ऐं अकुलमंद हो। वज़ीर खे 3 पुट हुआ पर उन्हनि खे न का तालीम ॾियारियईं ऐं न वरी कोई हुनुर सेखारियईं। आख़िर जॾहिं उहे जवान थिया तॾहिं टिनी भाउरनि पाण में वेही सलाह कई त पाण खे बाबे न की पढ़ायो ऐं न की हुनुर सेखारियो जो पाण ॿियनि जे मुहताजी खां छुटी पंहिंजे पेट गुज़रान करण जहिड़ा थियूं। सो हाणे बि का महल कान वई आहे छो न किथे हली को इल्मु पिराइजे ऐं हुनुर सिखिजे। उहो फ़ैसिलो करे 3 ॼणा गॾिजी इल्मु ऐं हुनुर सिखण लाइ घरां रवाना थिया। हलंदे हलंदे हिकिड़ी बादशाही छॾे ॿीअ में अची पहुता पर उते बि को चाढ़ो न ॾिसी वरी पंधु पिया ऐं 3 बादशाहीअ में अची पहुता। उते हेॾां होॾां घुमंदे फिरंदे खेनि हिकिड़ो वाढो ॾिसण में आयो जंहिं हिकिड़े अजीब नमूने जी ॿेड़ी पे तयारु कई। सो वेही कुझु वक़्तु हिन जो हुनुर ॾिठऊं। वाढे जो हुनुर ॾिसी ख़्यालु कयूं त जे हीउ हुनुर न सिखियासीं त ॼणो कुझु बि न कयोसीं। तंहिं करे हिन खे चयूं त भलाई करे असांजे हिन नंढे भाउ खे इहो हुनुर सेखार। वाढे चवनि दादा जे सिखंदो त आउं बेशक सेखारींदोसांसि। मूं वटि अॼु ताईं को बि हुनुर सिखण जो कोॾियो कोन आयो आहे पर जे हीउ को दिलि सां वेही मुंहिंजो शागिर्दु थींदो त उहो कम में पाण मूंखां बि बरतियूं वधीक होशियारु थी निकिरंदो। किसो कोता नंढे भाउ खे उते वाढे वटि हुनुर सिखण लाइ छॾे बाक़ी 2 भाइर उतां रवाना थिया ऐं वञी 4 बादशाहीअ में निकिता। घुमंदे घुमंदे हिकिड़े हंधि अची ॾिसनि त हिकिड़ो माण्हू बंदूक वेठो ठाहे जा अहिड़ी आहे जो हिकिड़े ई धक सां चइनी तरफ़ ॾे निशाना पई चुटे। उते 2 वज़ीरज़ादा वेही हिन जी कारीगरीअ खे ॾिसण लॻा ऐं चयऊंसि त ॿेली वाह जा कारीगरी कई अथई, अहिड़ो हुनुर त हूंदा असांखे बि सेखारी। कारीगर चवनि त ॿेली जेको पाण दिलि ख़्वाहिशमंद हूंदो तंहिंखे छो की न सेखारींदुसि पर उहो यादि रखो त जेको मूंखां हीउ हुनुर सिखंदो सो मूंखां बि बरतियूं कसर थींदो। उहो ॿुधी वॾे भाउ चयसि त अदा पोइ हिन मुंहिंजे भाउ खे उहो हुनुर सेखारे अहिड़ो क़ाबिल कर। कारीगर हाउकार कई ऐं पोइ हिकिड़ो भाउ उते रहियो बाक़ी बचो वॾो भाउ सो वरी बि उतां रवानो थियो। पंधु कंदे कंदे अची 5 बादशाहीअ में पहुतो। उते हिकिड़े हंधि ॾिसे त हिकिड़ो नजूमी वेठो आहे जो माण्हुनि खे ज़मीन ऐं आसमान जे विच में जेकी थिए पियो सो वेठो ॿुधाए। हिन ख़्यालु कयो त जेकर इहो इल्मु सिखां सो नजूमीअ खे वञी चयईं त साईं भलाई करे इहो इल्मु सेखारीमि। नजूमीअ छोकिरे जी दिलि ॾिसी पाण वटि रहायो ऐं खेसि इल्मु सेखारणु लॻो। ईअं उहे 3 भाइर पंहिंजे पंहिंजे उस्तादनि वटि रही इल्मु ऐं हुनुर सिखंदा रहिया। कुझु सालनि खां पोइ सिखी भड़ थिया तॾहिं पंहिंजे उस्तादनि खां मोकिलाए हर हिकु भाउ सिखियल हुनुर मां ठहियल शयूं खणी रवानो थियो। नंढे भाउ ॿेड़ी ठाही, विचट भाउ बंदूक खईं, वॾो वरी नजूमियत जा किताब खणी रवानो थियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ अची पंहिंजे ॻोठ पहुता। पीउ खे अची ॿुधायऊं त असीं ख़ैर सां कुझु हुनुर ऐं इल्मु सिखी आया आहियूं। वज़ीर पुछनि त कहिड़ो हुनुर सिखी आया आहियो। तॾहिं हिकिड़े चयो त आउं अहिड़ी ॿेड़ी ठाहे सघां थो जा 7 समुंड पार करे वेंदी पर जे भॼी पवे त उनखे वरी अहिड़ी तरह दुरुस्त करे सघां थो जो कंहिंखे बि पतो पइजी न सघंदो त किथां भॻल आहे। तंहिंखां सवाइ का बि भॻल शइ मूंखे ॾियो त उहा बि अहिड़ीअ तरह जोड़े सघां थो जो को बि परख न करे सघंदो। वरी ॿिए ॼणे चयो त आउं अहिड़ी बंदूक तयारु करे सघां थो जा हिकिड़े ई धक सां चइनी तरफ़ निशाना चुटे सघे थी ऐं उन जो धकु ख़ाली न वञे। टीं चयो त आउं नजूमत जो इल्मु सिखी आयो आहियां, उन जे वसीले ज़मीन ऐं आसमान ते जेकी कुझु थिए पियो ऐं हिन खां पोइ जेकी थींदो उन जी सभु ख़बर पइजी सघे थी। उहो ॿुधी वज़ीर चवनि त चङो आउं उन जो आज़मूदो वठंदुसि। तव्हीं बराबरि कुझु सिखी बि आया आहियो या अजायूं ड्राणियूं पिया हणो। भरिसां हिकिड़ो वणु हो उन में कंहिं पखीअ जो आखिर हो। उहो ॾिसी वज़ीर पहिरीं वॾे नजूमीअ खां पुछियो भला
ख़बर ॾे त हिन आखेरे में केतिरा आना आहिनि। हुन थोरी देरि में हिसाब करे ॿुधायसि त हिन आखेरे में 4 आना आहिनि। मथे चढ़ी वञी ॾिसनि त बराबरि 4 आना पिया आहिनि। उहे हेठि लाहे मेज़ जे चइनि कुंडुनि ते रखी बंदूक वारे पुट खे चयईं त हाणे हिकिड़े धक सां 4 आना निशान करे ॾे। हिन बंदूक भरे ठका कराई त हिकिड़े ई धक सां 4 भॼी पिया। तॾहिं ॿेड़ी ठाहिण वारे नंढे पुट खे चयईं त हाणे तूं वरी उहे 4 अॻीअ वांगुरु ॻंढे तयारु करे ॾे। तॾहिं हिन वरी सभई ॻंढे तयारु कया जे बिल्कुलु अॻिए वांगुरु ठही पिया ऐं वरी आखेरे में रखी छॾियऊं। वज़ीर जॾहिं पंहिंजे 3 पुटनि जो आज़मूदो वरितो तॾहिं हिननि जे हुनर ऐं इल्म खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। इतफ़ाक़ सां हिकिड़े ॾींहुं उते जे बादशाह जी वॾ धीउ जंहिंजे हुस्न जी हाक हंधे मागे पखिड़ियल हुई सा ओचितो ई ओचितो महलात मां गुम थी वई। केतिरी ॻोल्हा बाद बि उनजो पतो पइजी न सघियो। बादशाह लाचार थी पड़ो घुमायो त जेको बि शख़्स शहज़ादीअ खे हथु करे ईंदो या संदसि निशान पतो ॿुधाईंदो तंहिंजी शादी शहज़ादीअ सां कराए खेसि अधु राज ऐं भाग जो बि वारिस कंदुसि। उहो पढ़ो हिननि 3 भाइरनि बि ॿुधो। पोइ नजूमीअ खे चयाऊं त तूं नजूम हणी ॿुधाए त शहज़ादी किथे आहे। नजूमीअ भाउरनि जे चवण ते हिसाब किताब ठाहे ॿुधायो त शहज़ादीअ खे हिकिड़ो देव खणी वियो आहे जो 7 समुंड जे विच में हिकिड़े ॿेट ते रहे थो। तॾहिं ॿेड़ीअ वारे भाउ खे चयाऊं त तूं का अहिड़ी ॿेड़ी तयारु करे वठि जो जल्द हली उन ॿेट ते पहुचूं। आख़िर हिन ॿेड़ी तयारु कई जंहिंमें चढ़ी 3 भाइर रवाना थिया ऐं अची ख़ैर सां उन ॿेट ते पहुता। ॿेट ते लही शहज़ादीअ जी ॻोल्हा कंदे खेनि परे खां हिकिड़ो महलात ॾिसण में आयो। वधी अची महलात खे वेझा थिया। अंदरि घिड़ी ॾिसनि त शहज़ादी हिकिड़े पलंग ते वेठी आहे पर देव आहे ई कोन। हू ॾींहं जो ॿाहिरि निकिरी वेंदो हो ऐं राति जो मोटी ईंदो हो। शहज़ादीअ जो हिननि खे ॾिठो सो अजब में पइजी वई ऐं ख़्यालु कयईं त वेझड़ाईअ में देव को माण्हू जहिड़ो छॾियो ई कोन आहे। हीअ अलाए जे कीअं किथां आया आहिनि। ज़रूरी ही वीचारा बि ईअं मारिजी वेंदा। सो हिननि खां पुछियईं अवी केरु आहियो ऐं हिते कीअं आया आहियो। हिननि जवाबु ॾिनो त असीं तुंहिंजे मुल्क जे वॾे वज़ीर जा पुट आहियूं ऐं तोखे देव जे क़ैद मां छॾाइण लाइ आया आहियूं। शहज़ादी पंहिंजे माण्हुनि खे ॾिसी ॾाढी ख़ुशि थी पर पोइ अफ़सोस मां चयईं त शाम जो देव आयो त अव्हांखे पक मारे छॾींदो सो मूंखे कीअं वठी हलंदा। त हिते 3 भाइरनि चयसि त शाम ताईं असीं तरसूं छो था। तूं हींअर उथी तयारु थी त हलूं ॿेड़ी दरिया ते तयारु बीठी आहे। रुगो उन में चढ़ण जी देरि आहे। हवा वांगुरु उॾामंदे हली ॻोठु पहुचंदासीं। उन विच में जे देव अची निकितो त पक ॼाण त असां खां सही लिंगे कोन बचंदो। शहज़ादीअ जॾहिं हिननि 3 जवाननि जूं अहिड़ियूं फलक वारियूं ख़बरूं ॿुधियूं तॾहिं हिमत करे यकदमि तयारु थी उथी ऐं संभरी तयारु थी हिननि सां गॾिजी महलात मां निकिती। थोरे वक़्तु अंदरि अची ॿेड़ीअ ते सवार थिया ऐं हिकदमि ॿेड़ी खणी छोड़ियाऊं। अञा हिननि जी ॿेड़ी रवानी मस थी त पुठियां देव बि मोटी आयो। महलात में त कारीअ वारा कख ॾिसी बाहि थी वियो। यकदमि आदम बुए कंदो ॾिसी हिननि जे पेरनि जे निशान ते पुठियां काहे पियो। गच पंध खां पोइ अची वेझो पियुनि। शहज़ादीअ जो देव खे परियां ईंदो ॾिठो सो साह ई सुकी वियुसि ऐं हिननि खे चवणु लॻी त हाणे ख़ैरु कोन्हे सभई मारिजी वेंदासीं। पर हिननि खेसि दिलदारी ॾिनी त शहज़ादी तूं को बि ख़्यालु न कर भले देव वेझो अचे पोइ वेठी तमाशो ॾिस। एतिरे में देव बि अची वेझो पहुतुनि। तॾहिं बंदूक वारे जवान खे भाइरनि चयो त हाणे वारो कर। हिन हिकदमि बंदूक तयारु करे निशानूं चुटियो। निशानूं त घुसण जो हो ई कोन सो अची देव जे मग़ज़ में लॻो ऐं हू धड़ाम करे जेॾो जो तेॾो वञी पाणीअ में किरियो। उहो ॾिसी शहज़ादीअ खे पेट में साह पियो ऐं हिननि जी बहादुरीअ जी वाखाण करणु लॻी। कुझु वक़्त बाद सभई सलामतीअ सां अची किनारे ते पहुता ऐं जल्दी उतां रवाना थिया। अची पंहिंजे ॻोठ बीड़ा थिया। शहर में अॻुवाट ख़बर पइजी वई त 3 भाइर शहज़ादीअ खे वठियो पिया अचनि। शहर जा माण्हू ऐं बादशाह अॻु भरो वधी आया ऐं हिननि खे ख़ुशीअ सां मिली पाण सां गॾु शहर में वठी हलिया। कुझु ॾींहंनि जी ख़ुशीअ बाद बादशाह हिननि 3 भाइरनि खे सॾायो ऐं चयईं त आउं शहज़ादीअ जो संग ऐं बादशाहीअ जो अधु अंजाम हुजे ॾियण लाइ तयारु आहियां। उहो ॿुधी हिननि 3 भाइरनि में अची छिक ताण थी।
सभु को पियो चए त शहज़ादीअ जो हक़दार आउं आहियां। बादशाह ख़ुदि बि संदन उहा हालत ॾिसी मुंझी पियो त हाणे छा करियां ऐं शहज़ादीअ जो संग कंहिंखे ॾियां। अञा ताईं उहो को बि फ़ैसिलो करे कोन सघियो आहे। हाणे अवी खणी ॿुधायो त शहज़ादीअ जी शादी टिनी मां कंहिंसां थियणु घुरिजे ऐं कंहिंजे हुनर जो इंसाफ़ु करणु घुरिजे।